MQM वरी टी कुवत आहे, आसमानी कुवत जंहिंखे चइजे। ओॾो इशारो जीअं मिलंदो आहे, थी सघे थो त 28 अमेंडमेंट लाइ हिननि खे चयो वियो हुजे त ॻाल्हि हिकिड़ी कयो, 28 अमेंडमेंट जीअं मंज़ूर थिए। MQM जे लाइ का सरप्राइज़ असांखे कान्हे त जेॾी महिल स्टेटमेंट ॾींदी आहे वरी विथड्रा बि ईअं ई कंदी आहे। ऐं अफ़सोस सां चवणो पवंदो 28 अमेंडमेंट में MQM खे बि नुक़सानु पवंदो, सिंध जे हर माण्हूअ खे नुक़सानु पवंदो। ऐं 18 जेकॾहिं अमेंडमेंट हुई असांजी उनखे रद्द कयो थो वञे त उहो बि सॼे सूबनि खे नुक़सानु थींदो, सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि कान्हे। पर असां इज्तिमाही या क्रेडिट वठण जी ज़रूरु असांजी ख़्वाहिश हूंदी त बेनज़ीर साहिब जे हुकूमत पीपल्स पार्टीअ में 18 अमेंडमेंट आंदी, जंहिंमें हर सूबे खे फ़ाइदो थियो, हर आम माण्हूअ खे बि उन मां फ़ाइदो थियो। पर हाणे उन में जेकॾहिं कुझु कुवतूं या कुझु पार्टियूं इख़्तिलाफ़ात रखनि थियूं त अलाह कंदो उहो सुधरी वेंदियूं। अमेरिका ॾाढो ॾुखियो मुल्क आहे, दिलासा आसरा में टाइम कढण जी कोशिशि त ज़रूरु हूंदी, पर हुननि जी बि का ॿी एजेंडा हूंदी। ईरान में हमिलो न थिए त बहितर आहे, न त खिते जी हालात थोरी तब्दील थींदी। ऐं पर हाणे असांजे चवण ते कोन, हुनजो पंहिंजो फार्मूला आहे। पर मुंहिंजे ख़्याल में ठहनि त बहितर आहे, पर ठहणु मुश्किल थो नज़र अचे। जी कम से कम मां ख़ैर जी ॻाल्हि कनि, का पॉलिटिकल इंटरफेरेंस न आहे। SP खे बि मेरिट ते रखियो वियो आहे ऐं SP SHOs मेरिट ते थो रखे, कंहिंजी का इन्वॉल्वमेंट न आहे। हाणे वधीक जॾहिं इंटरफेरेंस बि न आहे त इहो पुलिस जो कमु आहे त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे संभाले। हालांकि ख़ैरपुर ज़िलो अहम आहे, पर ख़ैरपुर ज़िले में ॿियनि ज़िलनि खां वधीक सियासी मुदाख़लत न आहे। अलाह कंदो जेके ऑफिसर रखिया विया आहिनि उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त पहिरियों ख़ैरपुर खे अमन अमान ॾियनि, ऐं अलाह कंदो बहितरीन। करप्शन त मुतहरक थींदी रहंदी आहे, पर ॿियूं कुवतूं न मुतहरक थियनि। पर ज़रूरु जेकॾहिं को ग़लति ॻाल्हि थींदी त ज़रूरु करे सघनि था, पर अलाह बहितरी कंदो। जिथे बि था ॾिसो न, असांजी हुकूमत का बि करप्शन खे सपोर्ट नथी करे। जंहिं बि किथे बि करप्शन या कंहिं में इन्वॉल्वमेंट आहे त उहो पाण फेस कंदो कोर्ट में वञी ऐं जवाबु ॾींदो। जेकॾहिं इनोसेंट आहे त हर माण्हू रिलीज़ थींदो, जेकॾहिं आहे त उनखे तो अब अलाह करे रमज़ान में अमन अमान रहे, अहिड़ा इंसिडेंट रमज़ान में न थियनि त बहितर आहे ऐं अलाह कंदो बहितरी ईंदो। पर दहशतगर्दी बि थी सघे थी, घटि बि थी सघे थी, अलाह करे दहशतगर्दी। मूं इमरान ख़ान जे लाइ त तव्हांखे अॻु में बि चयो, असां चऊं था त असां पॉलिटिकल माण्हू जमहूरियत पसंदि आहियूं। असां बि था चऊं त इमरान ख़ान खे बि अहिड़ो रस्तो मिलणु खपे जंहिंमें हुनजो बि भलो थिए, असांजो बि भलो थिए, पाकिस्तान जो भलो थिए। पर मूंखे लॻे थो त को न को वे आउट निकिरंदो। ऐं बाक़ी जलसनि जुलूसनि कालनि सां कुझु कोन थींदो, इहे ईअं ई रहंदा आहिनि। तव्हां ॾिसो था त अॼु 8 तारीख़ आहे, जॾहिं रस्ता ब्लॉक हुजनि हेॾी ख़ल्क मूं वटि छो अचे? त उन में आहे त माना मूंखे आज़ादी लॻे थी, जहाज़ बि हलनि था, रस्ता बि थियनि था, पर नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थींदियूं। पर मुंहिंजे ख़्याल में 8 तारीख़ को एॾी इफेक्टिव कोन थींदी। 8 तारीख़ अधु ॾींहुं त गुज़री वियो आहे, बाक़ी हाणे अधु ॾींहं में ॾिसूं को 2 बजे 3 बजे को अलाए छा थियूं ट्रेनियूं हलनि थियूं नथियूं हलनि।